बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 16 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे वाह कुदरत रब करीम। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक के पढ़ण जे तरफ़। सबक 16 वाह कुदरत रब करीम। अॼु त बाग़नि में बहारियूं वाह कुदरत रब करीम। अॼु त मुल्कनि में मल्हारियूं वाह कुदरत रब करीम। छा ॾिसां विॼणुनि वरा का, छा ॿुधां गजगाह गोड़, छा हवाऊं हीर वारियूं वाह कुदरत रब करीम। कार पुठियां कार ककरनि केतिरियूं काहूं ॻणियां, करे अचनि कूंजूं कतारियूं वाह कुदरत रब करीम। वाह गुलज़ारियूं गुलनि जूं वाह गोलूं वाह गाह, वाह सावक वाह सारियूं वाह कुदरत रब करीम। सरकया सावा सुकल दाणे मझां दाना धणी, छा संदसि साराह सारियूं वाह कुदरत रब करीम। जर मझां जियरा बनाए दाते माहर ज़ात खे, सूरतूं सभई सुहारियूं वाह कुदरत रब करीम। आब आबादियूं अजब अहमद चवे अब्दुल मजीद, आओ त गॾिजी ख़ुशि गुज़ारियूं वाह कुदरत रब करीम। मौलवी हाजी अहमद मलाह।